नाज़रीन ठटे तरफ़ रुख कयूं था जिते नौजवान कुरान पाक जा 30 सिपारा पंहिंजे हथनि सां लिखी छॾिया आहिनि। सुभान अल्लाह। रिपोर्ट कयो आहे असांखे ज़ाहिद शेख नौजवान ख़तीब हसन अली जत पारां कुरान पाक जा 30 सिपारा हथनि सां लिखण ठटे वासियुनि लाइ वॾी एज़ाज़ी ॻाल्हि आहे। नौजवान मौलाना हसन अली जत जो ही शौक़ कीअं जाॻियो, अचो ॿुधूं था संदसि वटां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुरान मजीद जो अल्लाह ताला जो कलाम आहे ऐं कुरान मजीद जो मूंखे शौक़ु उन हिसाब सां जाॻियो त 2024 में जुमे जो ॾींहुं हो ऐं जुमे जो ॾींहुं हो त सूरह फातिह मूं लिखी हुई। सूरह फातिह लिखंदे लिखंदे मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती शौक़ु थियो त कुझु कुरान मजीद जा वर्क अॻियां लिखां। त लिखंदे लिखंदे कुरान मजीद जो मूंखे हिकिड़ो ज़ाती शौक़ु थियो त कुरान मजीद जा 30 पारा ऐं अखर बहितरनि त कुरान मजीद जा 30 पारा मुकमल कया। पोइ ईअं लिखंदे लिखंदे तालीम मदरसे जी जारी हुई। पोइ इहो पंहिंजो टाइम कढी करे कुरान शरीफ़ जा सिपारा लिखियुमि ऐं माशाअल्लाह 30 पारा मुकमल कुरान मजीद कया। असांजी जेके 30 सिपारा तव्हां मुकमल कया तक़रीबन केतिरे टाइम में तव्हां मुकमल कया, केतिरो टाइम तव्हांखे लॻो इनखे लिखण में? इनखे 12 महीना 30 साल थी वियो। साल जे अंदरि मूं कुरान मजीद जा 30 पारा लिखी मुकमल। अच्छा, उन खां पोइ तव्हां कंहिंखां तस्दीक कराई आहे, कंहिं हाफ़िज़ मौलवी या कंहिं आलम दीन खां तस्दीक कराई आहे, हिन में का ग़लती ज़ेर ज़बर पेश? जी बिल्कुलु साईं, असांजो उस्ताद मोहतरम आहे साईं मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी, साईं जिन तस्दीक कई आहे, साईं जिन ॾिठो आहे ऐं आलम दीन मशहूर मारूफ़ साईं मुफ्ती मोहम्मद जामीन जमारी, साईं जिन बि ॾिठो आहे, साईं जिन उनजी तहक़ीक़ ऐं तस्दीक कई आहे। अच्छा साईं, बेसिकली तव्हांजो तालुक़ किथां खां आहे? बेसिकली तव्हां मकली जा आहियो या जेको आहे सो तव्हांजी राइश हिन वक़्तु मदरसे में आहे? असली किथे खां आहियो तव्हां, थोरो तारुफ़ कराइजो पंहिंजो। हिन वक़्तु त मुंहिंजी राइश साईं हिन मदरसे में आहे, पर मुंहिंजो असुलु ॻोठु तालुको केटी बंदर ज़िलो ठटो ऐं जत ज़ात सां तालुक़ रखां थो। ठीकु आहे साईं, महिरबानी।